अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़। नाज़रीन, सेनेट ऑफ पाकिस्तान का पोइ नेशनल असेंबली भी पाकिस्तान प्रोटेक्शन एक्ट 2014 की मंजूरी दी छॾी आहे। हाणे सिर्फ़ु सदर जी सही थियणी आहे, जंहिंखां पोइ इहो एक्ट सॼे मुल्क में लागू थी वेंदो। इहो आउं वाज़े कंदो हलां त अॻु में इहो ऑर्डिनेंस जी सूरत में सॼे मुल्क में लागू हो। इन एक्ट जा अहम नुक़्ता जेके आहिनि उनमें सभिनी खां अहम शइ जेका आहे उहा माहिरनि पारां इहा ॿुधाई पई वञे त इहो एक्ट लागू थियण खां पोइ जेके बि माण्हू हिन वक़्त ताईं गिरफ़्तार थियल हुआ, जिन जे गुमशुदगीनि बाबति सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में केतिरा ई केस गुज़िरियल केतिरनि सालनि खां इल्तिवा में पियल आहिनि, उन्हनि सभिनीनि जी गिरफ़्तारी, नज़रबंदी, उन्हनि खे कानूनी हैसियत मिली वेंदी। उन खां सवाइ ॿियो जेको अहम शइ इहा आहे त हिन कानून तहत 15 ग्रेड या उन खां मथे जे पुलिस ऑफिसर खे गोली जो ऑर्डर ॾिनो वियो आहे हिन एक्ट तहत। उन खां सवाइ बिना के वारंट जे पुलिस या कानून लागू कंदड़ इदारा कंहिं बि जाइ जो तलाशी वठी सघंदा, कंहिं माण्हू खे गिरफ़्तार करे सघंदा, कंहिंजी बि शहरियत ख़तमु करे सघनि था। हा, उन खां सवाइ ॿिया बि केतिरा ई हिन में अहम मामला शामिल आहिनि हिन कानून में। असां उन ते डिस्कस कंदासूं। ऐं मूंखे जॉइन कयो आहे इंस्टीट्यूट में जनाब नसीर मेमन साहब। नसीर साहब, तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं तव्हां हिन एक्ट खे शुरू खां वठी जॾहिं हीअ ऑर्डिनेंस जी सूरत में मुतारिफ़ थियो उन वक़्त खां वठी तव्हां हिन ते कमु कयो ऐं हाणे हिकिड़े एक्ट जे सूरत में लागू थी वियो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त अपोजिशन धुरियुनि जे तमामु घणे ज़ोर भरण ते हाणे हिनखे फ़िलहाल 2 सालनि लाइ लागू कयो वियो आहे। हिन वक़्तु मुल्क जंहिं सूरत हाल में आहे उन सूरत हाल खे साम्हूं रखंदे तव्हां छा था सम्झो त इहो कानून केतिरे हद ताईं फ़ाल साबित थींदो? जेका मुल्क में दहशतगर्दी आहे, इंतिहा पसंदी आहे, उनखे रोकण में मदद मिलंदी या न मिलंदी? ऐं हिन कानून जो केतिरे हद ताईं ग़लति इस्तेमालु जेको आहे उहो उन जा ख़दशा जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां ॾेखारिया पिया वञनि उहे ख़दशा केतिरे हद ताईं सही आहिनि? महिरबानी अता, ई तव्हां हिकिड़ो तमामु बुनियादी सुवालु कयो आहे। इन जे कानून जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते त बाद में ॻाल्हाए सघूं था, पर इहो तमामु अहम सुवालु आहे त छा हिन क़िस्म जे कानूननि सां दहशतगर्दी ख़तमु थी वेंदी? हाणे सुवालु इहो आहे त जेको दहशतगर्दीअ जो मामिलो आहे उहो को ईअं न आहे त कानून न हुया तंहिंजे करे पैदा थी पियो आहे ऐं हाणे कानून ईंदा त उहे जेके दहशतगर्द आहिनि उहे ॿियनि में लिकी वेंदा, चवंदा हाणे तव्हां भॼी वञो त कानून अची वियो आहे। पाकिस्तान में कॾहिं कानूननि जी खोट रही आहे। एंटी टेररिज़म एक्ट अॻे खां मौजूदु आहे, उन में लॻभॻि इहे साॻियूं शयूं मौजूदु हुयूं। एतिरो ई सख़्तु आहे। तव्हां उन खां अॻु में दहशतगर्दी, टोड़ अदालतूं ऐं उन में जेके ट्रायल करणु ऐं इहे सभु कानूनी ऐं जुडिशल अरेंजमेंट्स त पहिरें मौजूदु आहिनि। दहशतगर्दी हिकु फिनामिना जी शिकिल में जॾहिं ज़ाहिर थिए थी त उन जो रूट्स ॾाढियूं डीप हूंदियूं आहिनि ऐं उन जा कई पासा हूंदा आहिनि। हिकिड़ो त पासो हूंदो आहे जेको प्योर पॉलिटिकल आहे, रिएक्शनरी बि थींदी आहे ऐं उन जे पुठियां तव्हांजो सोशल इंजस्टिस थी सघे थो, पॉलिटिकल मिसहैंडलिंग थी सघे थी। पर हीअ जेको टेररिज़म असां पाकिस्तान में ॾिसूं था, जंहिंजी ओरिएंटेशन रिलीजियस ऐं सेक्टेरियन आहे, इन जो बुनियादु त मुल्क ठाहिण जे दौर खां वठी आहे। तव्हां मुल्क खे ठाहिण वक़्तु ई चयो त हीउ ठहंदो ई मज़हब जे नाले ते। बुनियादी असांजो जेको उन ते पॉइंट ऑफ डिपार्चर आहे त मज़हब जे नाले ते रियासत ठाहे तव्हां हिननि शयुनि जो बुनियादु रखी छॾियो ऐं पोइ पूरी हिकिड़ी कहाणी आहे। तव्हां अहमदुनि खे ग़ैर मुस्लिम करार ॾेई छॾियो, तव्हां आइन में लिखियो सभु शहरी बराबरि आहिनि, पोइ था चओ त नॉन मुस्लिम तव्हांजो सदर बि नथो थी सघे, वज़ीर आज़म बि नथो थी सघे। पोइ जनरल ज़ियालक जेका स्टेट टेररिज़म लागू कयो मुल्क जे अंदरि ऐं जंहिं तरह रिलीजियोसिटी खे प्रमोट कयो ऐं पोइ परावनि पैसनि ते परायूं जंगियूं वठण जे लाइ जिते ॾहाको साल पूरा इंडॉक्ट्रिनेशन थी, हज़ारनि जी तइदाद में तव्हां ट्रेनिंग सेंटर खोलिया, जहाज़ुनि खे तव्हां प्रमोट कयो ऐं यूलोजाइज़ कयो ऐं उनखे तव्हां हीरो बनायो सोसाइटीअ जो ऐं उनखे तव्हां मुल्की मफ़ाद ऐं स्ट्रेटेजिक डेप्थ ऐं फॉरेन पॉलिसी जो हिसो बनायो, त पोइ हीअ जेका दहशतगर्दी आहे इन जा त मसइला ॾाढा बुनियादी ॾाढा मुख़्तलिफ़ आहिनि। उहो त 70 सालनि जी फॉरेन पॉलिसी ऐं सॼा आइडियोलॉजिकल ग्राउंड्स जेके तव्हां ठाहिया उहो त रूटेड उन में आहे। सो जेकर को सम्झे त इन कानून सां इहा दहशतगर्दी ख़तमु थी वेंदी त जेके माण्हू पाण खे फाड़ण लाइ बम ॿधी था हलनि तंहिंखे गोलीअ जो ऑर्डर छा ॾिजारींदो? सही। सो मूंखे नथो लॻे त हिन कानून सां उहा दहशतगर्दी बंदि थी वेंदी। उन लाइ ॿिया तरीक़ा खपनि। नसीर साहब, इहे त सिर्फ़ु बुनियाद परस्ती या इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ कानून कोन्हे, पर हिन में जेको ॼाणायल आहे त हीअ नस्ली सियासी ग्रुपनि ऐं अक़लियतुनि ख़िलाफ़ जेके ॾोह थियनि था उन ते बि इहो कानून लागू थींदो। इन जो मतिलबु ॿियनि लफ़्ज़नि में इहो थियो त जेकॾहिं कराची में जेका दहशतगर्दी हले पई, बताखोरी हले पई, बुंगला अगवा पिया थियनि, उन ते बि इहो लागू थींदो।
सिंध में जेके सिंध जे ॿियनि ज़िलनि में जेके अगवाऊं ऐं जेके फुरूं दाड़ा थियनि पिया उन ते बि लागू थींदो, बलूचिस्तान में जेका तहरीक पई हले उन ते बि लागू थींदो, सिंध में जेके कुझु धुरियूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके हरबा इस्तेमालु कनि पियूं जिन में पटड़ियुनि ते धमाका वग़ैरह उन्हनि ते बि त लागू थींदो इहो साॻियो कानून। त मसइलो इहो आहे, कानून त तव्हां लागू करे छॾींदो, कानून ते अमल कराईंदो केरु? सही। मूंखे ॿुधायो सिंध में जेके अगवान जा वाक़िया आहिनि या सिंध जे शहरनि में कराची हैदराबाद ॿियनि में जेके भते जा मसइला आहिनि उहे छा कानून जे करे रुकियल आहिनि छा? सही। त कानून अचे त बंदि थी वेंदा। हिकु ॻाल्हि आहे त उनजे पुठियां अगेन उहे स्टेट स्ट्रक्चर्स ऐं उहे गवर्नमेंट जा स्ट्रक्चर्स इन्वॉल्व आहिनि जेके उनखे प्रोटेक्ट था कनि। उहे भताखोर DG रेंजर्स ऑन रिकॉर्ड कोर्ट में वञी चयो त हीअ पॉलिटिकल पार्टी जी ऑफिसुनि में वेठा हूंदा आहिनि, असां कीअं पकड़ियूं, असांखे इजाज़त ॾियो त असां पकड़ियूं। जॾहिं पॉलिटिकल लीडरशिप वेठी बतागिरनि ऐं क्रिमिनलनि खे प्रोटेक्ट कंदी त पोइ पुलिस ऐं रेंजर्स ऑपरेशन खे त 10 महीना थी विया आहिनि न कराची में, कंहिं झड़ियो हो छा पुलिस ऐं रेंजर्स खे? तव्हां त उन्हनि खे सभु पुलिस पावर्स बि ॾेई छॾिया रेंजर्स खे। सही। कल्ह बि वापारियुनि जे अॻुवाण जो TV ते इंटरव्यू पियो हलियो त रमज़ान शुरू थियण शर्त भते जे पर्चियुनि जी भरमार लॻी पई आहे, असां अज़ाब में अची विया आहियूं, असांखे केरु बचाए हिन मुल्क में, तव्हांजी इंडस्ट्री सॼी हितां माइग्रेट करे वई, बांग्लादेश हली वई, ख़ुदा ॼाणे केॾांहुं हली वई। कंहिं बि कानून जी ज़रूरत कोन्हे, मौजूदा कानून सां तव्हां हिन भते अॻवान जे कारोबार खे रोके सघो पिया। वज़ीर आला डिस्ट्रिक्ट मां जॾहिं पढ़ो त 13 माण्हू अॻवा आहिनि, कहिड़ो हिनखे कानून खपे रोकण जे लाइ? भई तव्हां हर हफ़्ते था SSP मटायो ऐं DSP मटायो ऐं तव्हां ऑफिसर था पुलिस जा ऑन रिकॉर्ड चवनि त साईं असांखे इजाज़त ॾियनि त ॾिसूं कीअं थो ॾोह थिए। मां चवां थो तव्हां पुलिस वारनि खां पुछी वठो, तव्हां हिकिड़े SHO खे एम्पावर करे छॾियो, ॾिसूं ॾोह थिए हद में, सुवाल ई पैदा कोन्हे को। न पर नसीर साहब तव्हां जेको बार बार चओ था त मुल्क में कानून अॻु में ई मौजूदु आहिनि, उहे ई इम्प्लीमेंट थियनि त पोइ इहे ॾोह ख़तमु थी सघनि था, नए कानून जी ज़रूरत कोन हुई। 9/11 खां पोइ छा अमेरिका में 9/11 खां अॻु में के कानून मौजूदु न हुआ जो अमेरिका पेट्रियाट एक्ट मुतारिफ़ करायो, जेको तक़रीबन अहिड़ो ई आहे जहिड़ो असांजो पाकिस्तान प्रोटेक्शन एक्ट आयो आहे? त अमेरिका खे इहा ज़रूरत छो पई उन वक़्तु? ज़ाहिर उते बि हर ॾोह जे ख़ात्मे लाइ उहे कानून मौजूदु हुआ ऐं असांखां वधीक बहितर उते एस्टेब्लिशमेंट आहे, उते इदारा आहिनि जेके उन्हनि ते इम्प्लीमेंट बि कराए रहिया हुआ। उन जे बावजूदि एक्ट आंदे वियो, असां वटि त चलो इम्प्लीमेंटेशन जे हवाले सां तबाही लॻी पई आहे। पेट्रियाट एक्ट जे बारे में ॾाढा मिसकंसेप्शन आहिनि। मां नथो सम्झां त पेट्रियाट एक्ट हिन कानून जहिड़ो कारो कानून आहे। तव्हां पेट्रियाट एक्ट पढ़ो, थोरो घणो ॾिठो आहे, को कानूनी माहिर ॿुधाए। पेट्रियाट एक्ट में किथे ई लिखियलु आहे त तव्हां माण्हुनि खे गोलियूं हणंदो ऐं कोर्ट में चैलेंज में न थींदो ऐं बर्डन ऑफ प्रूफ बि एक्यूज़ ते हूंदो, इहे शयूं कोन्हनि पेट्रियाट एक्ट में। पेट्रियाट एक्ट बेसिकली सर्विलेंस खे एम्पावर कयो, तूं तव्हांजा फ़ोन टैप करे सघनि, तव्हांजूं ईमेल्स चेक करे सघनि। घणो तणो जेको पेट्रियाट एक्ट मूं हुनखे थोरो ई ॾिठो आहे, नज़रबंदी जो जेको ठीकु आहे, नज़रबंदी वग़ैरह हो त तव्हांजे पाकिस्तान में 60 सालनि खां उहे कानून बि मौजूदु आहिनि। बाद में नज़रबंदी कस्टोडियल ही जेका आहे प्रोटेक्टिव कस्टडी उहा अॻे तव्हांजी मौजूदु आहे। मसइलो उन्हनि का ईअं कोन कयो त तव्हां अहिड़ा कानून ठाहियो जो की ह्यूमन राइट्स जी टोटली तबाही करे छॾनि, जेके तव्हांजे कॉन्स्टिट्यूशन में इंश्राइंड हुजनि। हा, उतां जी सोसाइटी जे लाइ त टेलीफोन टेप करण बि शायदि एॾो ई वॾो क्राइम आहे, पर हुन चयो असांखे सर्विलेंस रखणी पवंदी। कल्ह टियों ॾींहुं खां हिकिड़ो बहस पियल आहे, नेशनल सिक्योरिटी एजेंसी जेके हींअर स्नोडेन इंकिशाफ़ कया आहिनि, त हुन में पीपुल्स पार्टी, BJP, लिबनान जूं पार्टियूं, इराक जूं, उनखां पोइ हिकिड़ो वधीक डिटेल डॉक्यूमेंट आयो जंहिंमें हुननि चयो त जेके 193 मुल्क अक़वाम मुतहदा मेंबर आहिनि सभिनी खे सर्विलेंस में रखो। बिल्कुलु हुनखे जस्टिफाई था कनि, चवंदा बाबा सर्विलेंस असांजो राइट आहे, असां कंहिंखे धकचंबो कोन था आणूं, पर सर्विलेंस सां असां एटलीस्ट डेटर त कयूं, ख़बर त पए त असांजे ख़िलाफ़ु छा पियो प्लान थिए। इन खां अॻु जो को बंदूक खणी पहुचे पोइ असां बंदूक हलायूं, इन खां अॻु असां सर्विलेंस जे थ्रू। तव्हां ॾिसो यूरोप ऐं अमेरिका जो जेको सिक्योरिटी जो मॉडल आहे उहो इंटेलिजेंस ऐं सर्विलेंस ते बेस्ड आहे, उहो ताक़त ते बेस्ड कोन्हे। लंडन, सेंट्रल लंडन में ऑन एन एवरेज तव्हां 3 मिंट कैमरा खां परे नथा रही सघो, एतिरी सर्विलेंस आहे। 7/7 जो वाक़ियो थियो, हफ़्ते 10 ॾींहंनि जे अंदरि हुननि ठीकु वञी माण्हू झलिया लूटनि मां। हुननि जो सर्विलेंस सिस्टम थो रोके। इहो थोरी आहे त गिटी गिटी में पुलिस बंदूक खणी पई हले। बुनियादी तौर ते हुननि जो जेको 2 शयूं आहिनि, इंटेलिजेंस सिस्टम, सर्विलेंस सिस्टम, उनखां पोइ जेको हुननि जो ही जेका कनि था पुलिस जो जेको प्रोसिक्यूशन जो पार्ट आहे, उहो हुननि जो ॾाढो स्ट्रांग आहे। इन्वेस्टिगेशन तव्हांजी सॉलिड हुजे, तव्हांजी सर्विलेंस इंटेलिजेंस ठीकु हुजे, तव्हांजो क्राइम हिकदमि ड्रॉप डाउन थी सघे थो। हिते प्रॉब्लम ॿियो आहे, हिते इन्हनि एलिमेंट्स खे, ऐं छा चवां कंहिंजी सपोर्ट आहे, तव्हांजो आर्मी जो रिटायर्ड मेजर जनरल पियो थो चवे
असां त कोन था चऊं, असां चऊं था त असांखे हिन ॾोह में फांसी ॾेई छॾिना सही त बाबा 3 साल चीफ साहब न पिया ऑपरेशन करणु ॾिनो, आर्मी कन्विंस्ड हुई त ऑपरेशन थियणु घुरिजे। साउथ वज़ीरिस्तान में असां हुननि जी नाकाबंदी कई, नेक्स्ट डेस्टिनेशन हुनजी नॉर्थ वज़ीरिस्तान ई, असां फुली रेडी हुआसीं, उहो कमु उन वक़्तु थियणु घुरिजे। हाणे मूंखे ॿुधायो त उन में असां तव्हां या कानूननि जो मसइलो हो, डिसीशन मेकिंग जी ॻाल्हि आहे, तव्हांजे पॉलिटिकल प्रायोरिटीज़ जी ॻाल्हि आहे, तव्हां गुड तालिबान ऐं बेड तालिबान ओपनली चवंदा था वतो, हिकिड़नि जे मथे ते हथु रखो, हिकिड़ा वतन जिन ते मुल्कनि ॿाहिरां चयो आहे त हीअ असांजे मुल्कनि में दहशतगर्दी करे विया आहिनि, से हिते वतंदा पटकाए पाए जुलूस कढंदा, सही उन्हनि खां केरु पुछण वारो कोन्हे। सिंध बलोचिस्तान में कोमपरस कारकुन खे रुगो शक पए तव्हां खंबे वञी था गोलियूं हणो त हीउ ॿिटो जेको निज़ाम आहे थिंकिंग जो दहशतगर्दीअ खे, त उहो थो प्रमोट करे, उन ते स्ट्रेट क्लियर थिए न त छा हर शकिल जी दहशतगर्दीअ जे ख़िलाफ़ थींदा, या जेका हुननि जे पसंदि जी असां प्रोटेक्टेड हूंदी, जेका न वणंदी त कानून लागू कंदासीं। अच्छा, हाणे अस्करियत पसंदि जो जेको लफ़्ज़ हिन कानून में इस्तेमालु कयो वियो आहे, उन में चयो वियो आहे त उहो माण्हू जेको पाकिस्तान ख़िलाफ़ु जंग या बग़ावत करे, पाकिस्तान उन जे शहरीन हथियारबंद फ़ौज या सिविल हथियारबंद जेका फ़ौज आहे उन ख़िलाफ़ु हथियार खणे, या पाकिस्तान ख़िलाफ़ु हथियार खणणु, जंग करणु या पुरतशदुद जदोजहद करण जो आगाज़ करे, उन जी वकालत करे, उन जी हौसला अफ़ज़ाई करे या मदद करे। त हिन जो मतिलबु इहो आहे त सभु शहरी जंहिंखे चाहिनि उनखे खणी सघनि था, त तव्हां फलाणे जी मदद कई आहे या हौसले अफ़ज़ाई कई आहे। अहिड़ा टर्म्स आहिनि जो तव्हां सुभाणे चओ त बाबा बलोचिस्तान में या सिंध में जेके कोमपरस कारकुन पार्टियुनि जा खणी मारियो था, इहो ग़लति अमल आहे, त जुडिशियल प्रोसेस में खणी वञो, तव्हांखे चवंदा तव्हां वकालत कई आहे, हीउ दहशतगर्द आहे, इंसर्जेंट्स आहे, केरु वेठो साबितियूं ॾींदो। हिन कानून में त लिखियलु आहे त पंहिंजी बेगुनाही साबित करणु, जंहिं ते इल्ज़ाम हूंदो उनजो ज़िमो आहे। इन में त उहो गैर मुल्की लाइ आहे न इहो। आई डोंट थिंक सिर्फ़ु गैर मुल्कियुनि लाइ आहे। इन कानून में इहो चयलु आहे त जेको बि हिन इल्ज़ाम हेठि चार्ज थियो जी, उनखे तव्हां उनजो थोरो क्लास बि खोले वठो, जेको पहिरियों ऑर्डिनेंस आहे हुन में डेफिनेटली ओपन एंडेड आहे, हुन में गैर मुल्कियुनि जो ज़िक्र कोन हो, उहो जनरली सभिनी ते एप्लीकेबल हुयो। बारे सबूत हा, को बि परॾेही दुश्मन या को अस्करियत पसंद, हाणे अस्करियत पसंदि केरु हूंदो, उहो त तव्हां जंहिंखे बि लेबल कंदो अस्करियत पसंदि। बिल्कुलु हा, त उन में इहो आहे त उनखे पाण साबित करणो पवंदो त हिन ॾोह में आऊं। तव्हां कानून जे माहिरनि खां पुछो त जेका ज्यूरिस्प्रूडेंस जा बेसिक फंडामेंटल्स आहिनि, बुनियाद हूंदा न सॼी दुनिया में कानून ठाहिण जा, उन्हनि बुनियादनि जी हीअ निगेशन आहे, दुनिया में किथे बि कोन्हे। पर हीअ त सिर्फ़ु उन्हनि लाइ जेके पाकिस्तान ख़िलाफ़ु जंग या बग़ावत करण में मुलविस उहो तय केरु कंदो। मूं चयो न जेको हुनजी चयल आहे वकालत ऐं हौसला अफ़ज़ाई करे सो बि ओड़ो आहे। तव्हां हिन प्रोग्राम में चई छॾियो त साईं हीउ बेगुनाह माण्हू मारणु गैर कानूनी न थियणु घुरिजे, को बि 15 ग्रेड माण्हू अची चवंदो बाबा तव्हां त हौसला अफ़ज़ाई करे छॾी दहशतगर्दनि जी, तव्हां त पाण दहशतगर्दीअ जो हिसो आहियो। इन हिसाब सां मां जेको सम्झां थो, मां कानूनी माहिर कोन आहियां, पर उहो अप्लाई करे जेकर तव्हांखे या तव्हांखे शक जे बुनियाद ते खणी आहे, मिसाल तौरु चवनि त बाबा हीउ मुलविस आहे, हाणे इहो दुनिया जे कंहिं बि कानून में अता साहिब इहो कोन्हे त ॾोह मूं ते तव्हां हणो, साबित मां कयां त मां बेगुनाह आहियां। बिल्कुलु बुनियादी जेके कानून जूं तक़ाज़ाऊं आहिनि उनजी टोटल निगेशन आहे। सो हीउ तमामु ख़तरनाक क्लाज़ आहे। खणी खंबे मूंखे तव्हां वाड़े छॾियो ऐं पोइ चओ त तूं वेठो साबित कर त तूं बेॾो, हाणे मां साबित करियां त मां बेॾो हुउसि। इहे जेके मसइला आहिनि न कानून जे अंदरि, ठीकु आहे, पहिरें खां ऑर्डिनेंस जे भेट में हुनखे सॉफ्ट ज़रूरु कयो, मां असांजो 22 अलाए घणियूं हुननि तरमीमूं, बिल्कुलु उन सां उहो सॉफ्ट थियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल सॉफ्ट इहो थियो आहे त पहिरें जेका प्रोटेक्टिव कस्टडी हुई उहा 90 ॾींहंनि जी, हाणे हुनखे 60 ॾींहं कयो अथनि, पर 60 ॾींहं खे थोरा आहिनि छा भला, पर वरी बि वधाए सघनि था 30 ॾींहं ॿिया बि, उहा बि वधाए सघनि था, उहो बि प्रोविजन मौजूदु आहे। अच्छा, उनखां पोइ हिननि चयो त अॻे इहो हूंदो त पर इहो शर्त बि रखियो अथनि त 15 ॾींहंनि जो रिमांड मिलंदो, 15 ॾींहं मुसलसिल, पर उहो तव्हांखे ख़बर आहे जॾहिं उहो एक्सटेंड करिणो हूंदो आहे रिमांड थी वेंदो आहे। हिन मुल्क में कहिड़ो मसइलो आहे, माण्हुनि खे चाहे अॻु में कानून छा हो, जॾहिं इहो त 24 कलाकनि ताईं तव्हां कस्टडी में नथा रखी सघो त सियासी वर्करनि खे छा कंदा, जेल में विझी 23 कलाक पूरा थियण ते ॿिए थाणे जी पुलिस दर ते बीठी हूंदी, उहा खणी वेंदी, हा तूं इन्वेस्टिगेशन में रिक्वायर्ड ई, वरी उते 23.5 कलाक पूरा थींदा त दर ते ॿी पुलिस बीठी हूंदी। हाणे ॿिए कानून में हर को चवंदो आहे असां रखियो, असां 24 कलाक छॾे ॾिनोसि, ॿाहिरि फलाणा खणी आहे, उन्हनि खां वञी पुछो, हू चवंदा साईं बराबरि असां कयूं, असां 24 कलाकनि खां मथे कोन रखियुसि, 23 कलाक 8 मिंट थिया असां हथ कढिया अमराम, ॿियो खणी वियो त उन खां पुछो, हाणे अमरा वेठो कानून जा दर खड़काए। सो जॾहिं इहे एक्सटेंशन्स वठणियूं हूंदियूं आहिनि, जंहिंखे गोली हणी आहे छॾे एक्सटेंशन त पोइ जी ॻाल्हि आहे। हिते सिटिंग प्राइम मिनिस्टर जे भाउ खे ॾींहुं ॾिठो गोली हणी मारे छॾियुनि, हुन रड़ कई, हुकूमत घर मोकिलियुसि, जेके 3 अक्यूज़ हुआ सेटॉप जे पोस्टुनि ते पुॼी आहे। हाणे साईं ॾियो कानून खे हीउ त वॾो मसइलो आहे पाकिस्तान में, मसइलो कानून जो आहे कोन, स्टेट जे स्ट्रक्चर जे ओवरऑल बिहेवियर्स जो इशू आहे। थोरो टाइम थियो आहे ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहजो।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। नसीर साहब, हाणे जेको हिन में सभिनी खां अहम शइ आहे उहा इहा आहे त को बि पुलिस ऑफिसर जेको 15 ग्रेड खां घटि जो न हुजे या हथियारबंद फ़ौज या सिविल हथियारबंद फ़ौज जो को मेंबर जेको इन ई ग्रेड जे बराबरि हुजे उनखे इहो इख़्तियार आहे त कंहिं बि उन में सूरताल बि उनजो ज़िक्र कयो आहे त कहिड़ी सूरताल हूंदी जिते उहो गोली हलाइण जो हुकुम ॾेई सघे थो। त 15 ग्रेड जो ऑफिसर माना गुलू भट्ट जहिड़ो को बि माण्हू उनखे हाणे गोली जो इख़्तियार हूंदो। ॾिसो, हाणे ॾाढी अजीब ॻाल्हि आहे, जेका सिविल ब्यूरोक्रेसी आहे उन में 15 ग्रेड जो माण्हू नॉन गज़ेटेड आहे, हू त तव्हांजो पंहिंजो पेपर ब टेस्ट नथो करे सघे, बिल्कुलु अलाए कंहिं दरख़्वास्त बि नथो अप्रूव करे सघे। 15 ग्रेड जो माण्हू नॉन एंटिटी। सही। हाणे पुलिस हायरार्की में मुंहिंजो ख़्यालु आहे SHO 15 खां त मथे हूंदो न, सोरें जो आहे, ठीकु आहे। तंहिंजी माना तव्हां इहो इख़्तियार इवन SHO खां बि हेठि लाहे छॾियो आहे। सब इंस्पेक्टर लेवल ते तव्हां खणी आओ त उहो पंहिंजी जजमेंट यूज़ करे। हिकिड़ो त अॻे ई हिते जेका पुलिस स्टेट आहे, तव्हां ॾिठो त हीउ जेको लाहौर में वाक़ियो थियो, बिल्कुलु बीठे आराम सां गोलियूं हलाइनि, कंहिं हुकुम ॾिना कंहिं न ॾिना, अॼु ताईं ख़बर ई नथी पए। न पर SSP बीठो ऐं उन कमांड पे कयो गुलू भट्ट कमांड पे कयो। गुलू भट्ट लठियूं डंडा आणी, कारूं टोड़े, बोतलूं पे पहिरियों, SSP भाकुर पे पाता। इन स्ट्रक्चर जे अंदरि तव्हां 15 ग्रेड जे माण्हूअ खे चयो आहे त तूं शूट टू किल जो ऑर्डर ॾेई छॾ, जेके ला जी ख़बर कोन्हे, जे ला पढ़ियो ई कोन्हे। ला जी ख़बर छा, हिते त हिकिड़ी फ़ोन ते तव्हां 17 ग्रेड जा माण्हू लिखजनि जंहिंखे पंहिंजी सिंधीअ में दरख़्वास्त लिखणु नथी अचे। क्वालिटी इहा आहे। ट्रेनिंग तव्हां मूंखे ॿुधायो, हाणे पुलिस जे ट्रेनिंग जी हालत रही कहिड़ी आहे। जेके ट्रेनिंग जी क्वालिटी पहिरें जे भेट में ई, उहे न ट्रेनर रहिया न तव्हांजा मैनुअल रहिया। हाणे माण्हू रखनि था, चवनि था हिनखे हफ़्ते में बसि ट्रेनिंग हल्की फुल्की कराए कढो बाबा, लॻायो मैदान में, पुलिस जी ज़रूरत आहे। न तव्हांजी हुनजी ट्रेनिंग आहे, न हुनजी ह्यूमन राइट्स जे बारे में का बेसिक ट्रेनिंग आहे, न हुनखे वायलेंस ते का तव्हां ट्रेनिंग ॾिनी आहे। हू हिकिड़ो जंहिं ॾींहुं हुनखे बंदूक हथ में अचे थी, हू सम्झे थो हीउ सॼो पाकिस्तान मुंहिंजे पेर जे हेठां अची वियो। तव्हां हुनजी मेंटेलिटी इहा था तय कयो। उनखे तव्हां जॾहिं इहो चओ त हाणे हीअ बंदूक अॻे बि तूं हलाईंदे, पुछंदा अॻे बि तोखां कोन हुआसीं, पर इहो रड़वा को पियो कंदा आहियो, तार जहिड़े पियो प्रोग्राम में रड़ियूं कंदो, हे वकील वञी कोर्ट में बीहंदा, हाणे तूं उनखां बि छुटे। हाणे तोखे जंहिं वक़्तु लॻे त हीउ मामिलो आहे, हाणे उनजी जजमेंट आहे, उहो साहब तय कंदो। जेको हिन में आहे त फ़ैसिलो आख़िरी हल जे तौर ते कयो वेंदो गोली हलाइण, पर उहो ॾिसो केरु वेही तय कंदो त हीउ आख़िरी हल हुयो या न हुयो। हीउ हेतिरा वाक़िया थियनि था, हुन में कंहिं आख़िरी हल ॾिठा आहिनि छा? ऑन स्पॉट उन्हनि जो मूड आहे, जंहिंखे उॾाइणो आहे उॾाए छॾियो। हीउ हुनखे तव्हां लीगल कवर ॾेई छॾियो, तव्हां हुनखे अथॉरिटी ॾेई छॾी आहे। हिन क़िस्म जी स्टेट ॾिसो, हीउ को अमेरिकन या यूरोपियन स्टेट कान्हे जिते तव्हांजी पुलिस एतिरी अकाउंटेबल हुजे या पुलिस एतिरी मेंटली मैच्योर्ड हुजे। हीअ त सॉरी टू से क्रिमिनल्स गैंग्स भरिया पिया आहिनि। अॻवान ऐं क़तलनि खां वठी हिते त 500 रुपए में माण्हू थो खणाए जीअं क़तल थिए हिन मुल्क में। छा कंदी पुलिस, छा कंदा ॿिया इदारा? इन सिचुएशन में तव्हां लीगलाइज़ करे छॾियो ब्रूटल पावर्स खे, त तव्हां सम्झी सघो था त पोइ सोसाइटी में बंदूक जो इस्तेमालु थींदो कीअं। न पर हिन में डिपार्टमेंटल इंक्वायरी जो बि हिकिड़ो ऑप्शन रखियो वियो आहे त जेकॾहिं हिन क़िस्म जी का गोली हलाइण जो को बि ऑफिसर हुकुम ॾिए थो त हुन ते डिपार्टमेंटल इंक्वायरी थी सघे थी, ऐं हुन खां पोइ जुडिशियल इंक्वायरी बि जेकॾहिं हुकूमत चाहे त करे सघे थी। करे छॾियो, माण्हू जो वियो सो त वियो न। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे, दुनिया में फांसी जे सज़ा जे ख़िलाफ़ छो हूंदा आहिनि जेके सोबर मुल्क आहिनि? अॼु तव्हां भुटे खे वापसि आणे सघंदो छा? सुभाणे केस रीओपन कयो, अदालत चए बेॾो आहे, भुटो वापसि ईंदो छा? सही। तव्हां कंहिं बि माण्हू खे टंगे छॾियो, तव्हां कई भेरा ॾिसो अदालतूं फांसी ॾींदियूं आहिनि, रिव्यू पिटीशन में साबित थींदो आहे त न, हमरा खे न टंगियो। पोइ जेको आख़िरी फ़ैसिलो ॾींदो, सो बि त को जज हूंदो, सो बि त माण्हू हूंदो हिन सोसाइटी जो। सो अदालती इंक्वायरियुनि जो अॼु ताईं मूंखे ॿुधायो तव्हां घणा रिज़ल्ट्स ॾिठा आहिनि, घणियूं कमीशन हुन मुल्क में ठहियूं, अलाए घणियूं ठहियूं, दफ़न थी वियूं। हाणे त माण्हू खे तइदाद बि यादि कोन्हे। सही। तव्हां फ़िलहालु लीगल अथॉरिटी ॾेई छॾी, उॾाए छॾियो, पुठियां चयो त वेठा इंक्वायरी कयो। भई हिन मुल्क में इंक्वायरी थींदी कहिड़ी आहे? माना हाणे ताज़ो मारियल टाउन वारो वाक़ियो, हाणे भले इंक्वायरी में साबित थिए त ग़लति गोली हली, छा थींदो? माण्हू वापसि छा थींदो? मुना पर मूंखे ॿुधाए अॼु ताईं ही एक्सेप्शन्स इन टंडो बहाल केस हिकिड़ी ॿी शइ हुई, सॼी सिंधु थी बीठी, तव्हांजी मीडिया उथी बीठी, केस तमामु हाई प्रोफाइल थी वियो। न त हिन मुल्क में मुर्तज़ा भुटियारी इंक्वायरी केॾां वई, लियाकत खां वठी तव्हां ॻणणु शुरू करियो, अलाए घणियूं इंक्वायरियूं थियूं, बेनज़ीर साहिबा शहीद थी वई, तव्हां UN खां वेठे इंक्वायरियूं करायूं, केॾां वयूं? इंक्वायरी सॼो तव्हां कानून में लिखी छॾींदो। फ़िलहालु त तव्हां माण्हू खे मारण जो लाइसेंस ॾेई छॾियो, हाणे इंक्वायरियूं पई थींदियूं। हिकिड़ी ॿी जेका शइ हिन में आहे, उन में इहो आहे त हिकिड़ो त तव्हां कंहिं बि शक में कंहिं बि माण्हू खे बिना वारंट जे हिकिड़ो गिरफ़्तार करे सघो था। ॿियो इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे को शक आहे त किथे कंहिं गाॾी में, कंहिं घर में को हथियार आहे, को दिमाग़
खेल मवाद आहे या इन क़िस्म जी का शइ आहे त उन घर में बि तव्हां बिना वारंट जे दाख़िल थी सघो था, गिरफ़्तारियूं करे सघो था, तलाशियूं वठी सघो था। त हाणे घर जी जेका चार दीवारी आहे उनजो जेको असां तक़दुस जी ॻाल्हि कंदा आहियूं उहो हाणे तक़दुस केॾांहुं वियो? चादर ऐं चार दीवारी हाणे हिकिड़ो त ही जेको जंगी माहौल में हिननि इख़्तियार ॾिना आहिनि, इन करे जो ही सभु कुझु हले त ईअं ई पियो। हींअर बि घरनि में झड़ियूं ऐं इहो जंहिंजे यानी अदरवाइज़ मूंखे ॿुधायो त घणा भेरा इहो थींदो आहे, ही जेके पुलिस ॻोठनि ते कड़ो थी चाढ़े, 500-500 माण्हू वञे थी टंगे खणी वञे, डोर ढगा काए थी वञे, इहे वारंट ॾेखारींदा हूंदा छा माण्हुनि खे? इहे की मैजिस्ट्रेटनि खां 500 घरनि जा माण्हुनि जा वारंट वठी निकिता हूंदा, रुगो तलाशी था घरनि में गिड़ी माण्हुनि खे मारे था छॾनि, पोइ था चवनि त उहो हुनजे असांजे ॾाॾे खे मारियो, पोइ इहे ख़बरूं पवनि। सो अगेन तव्हां इहो कानून हाणे तव्हां हुनखे लिखी अथॉरिटी ॾेई छॾी आहे, पर मूंखे ॿुधायो जॾहिं इहो कानून न हुयो, कहिड़े शहरी हिननि खे चयो आहे बी हिते मूंखे मैजिस्ट्रेट जो वारंट ॾेखार, न त अंदरि न गणंदे। SHO साहिबु चया था माफ़ु कजांइ, ग़लती थिए भाऊ, मां वटि वारंट कोन्हे, मां वञा थो वापसि, पोइ वारंट ईंदो त ईंदासीं। इहो मुहज़िब दुनिया में थींदो आहे। मुहज़िब दुनिया में वेंदो ई कोन न साईं, सही, बिना वारंट जे पहिरीं खां त वेंदो ई कोन न। बिल्कुलु। ही तव्हां माण्हुनि जा घर ॿार बच्चा तबाह करे, ही तव्हां सवनि जी तइदाद में माण्हू खणे लाश था मिलनि, कढ़ाई वारंट छा जी ॻाल्हि। मां गुज़ारिश इहा थो कयां त ही कानून हाणे आयो आहे न ईजाद में, पर मूंखे ॿुधायो ख़ासि तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान में या उन खां अॻु में जिते वॾा ऑपरेशन्स हलिया आहिनि, कहिड़नि कानूननि जी रिक्वायरमेंट पूरी थी आहे साईं? बादशाह कड़ा वारंट कड़ियूं अथॉरिटीज़ जेको करिणो आहे करण वारा कयो वञनि, हाणे खणी था हुनखे लीगल कवर ॾिनो आहे जेको ख़तरनाक त पंहिंजा ते आहे। सही न, पर हाणे हिन में ॿी वॾी ॻाल्हि त हिन में जेके बि ॾोह शामिलु कया विया आहिनि उहे सभु ॾोह चवनि था त इहे नाक़ाबिले ज़मानत ॾोह आहिनि, जंहिंमें हाणे ॾोह जेके बि मुख़्तलिफ़ आहिनि उन मां हिकिड़ो त जेको पाण चयो त नस्ली मज़हबी सियासी या अक़लियतुनि ख़िलाफ़ु ॾोह, जंहिंमें नस्ली इम्तियाज़ बि आहे, नफ़रत बि आहे, अक़ीदे ऐं नस्ल ते ॿधल ॾोह बि आहिनि। माना जेकॾहिं को मौलवी साहिबु लाउड स्पीकर ते कंहिं ॿिए फ़िरक़े जे ख़िलाफ़ु तक़रीर करे त छा उहो बि इन्हनि ॾोहनि में शुमारु थींदो? इन खां अॻु बि हेट स्पीचिस जे अॻे पाकिस्तान में कानून कोन्हनि छा? मां ॻाल्हि थो कयां, ॾिसो न अॻु में एॾा सख़्तु कोन, हाणे चवंदा हिन में जेके ॾोह आहिनि उहे नाक़ाबिले ज़मानत आहिनि। हा मां सम्झां थो, इहे अप्लाई थियणु घुरिजनि, बिल्कुलु मां चवां थो बिल्कुलु अप्लाई थियणु घुरिजनि। हीउ त रेट्रोएक्टिव कानून आहे न। मूंखे रुगो इहो ॿुधायो केरु सलमान तासीर क़त्ल खे हिन केस में रखंदा? सही सवाल त उते पैदा थींदा न साईं। हीउ जेको राशिद रहमान वीचारो मुल्तान में मारे छॾियुनि, उनजे क़त्ल खे हिन में ट्रायल कंदा? शहबाज़ भट्टी। साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां था पंजाब में अचो वञो था, तव्हांजो को वकील जेकर तव्हां ते अहिड़ी चार्ज लॻी वञे न, तव्हांखे को हाणे वकील नथो मिले जेको तव्हांजो केस खणे, को जज जुरत नथो करे तव्हांजे केस ॿुधे, सो तव्हां नाक़ाबिले ज़मानत त करे छॾींदो, पर उन्हनि आफ़तुनि खे हथु विझंदो केरु? सवाल त असुल इहो न आहे त कानून जो न हुजण जा मसइला आहिनि। तव्हां मां अगेन चवां थो कंहिं लीगल एक्सपर्ट खां पुछो त हीउ जेतिरा ॾोह थिया आहिनि इन में त एग्ज़िस्टिंग कानून अॻे ई मौजूदु आहिनि ऐं एतिरा ई सख़्तु नालो ठीकु आहे नाक़ाबिले ज़मानत हूंदा, पर मूंखे ॿुधायो भला क़ाबिले ज़मानत में घणनि खे ॿधी आया जिन ज़मानत कराई हुजे? चऊं था ज़मानत थी वई तंहिंजे करे निकिरी आहे। हा कराची में अहिड़ा कई केसिस आहिनि, पर उहो अदालतूं छा थियूं चवनि? अदालतूं चवनि थियूं भाउ असांखे को शौक़ु कोन्हे त माण्हू जूं ज़मानतूं कयूं, पर तव्हां इन्वेस्टिगेशन जेका अचे थी हुनजी क्वालिटी एॾी सब स्टैंडर्ड आहे, एविडेंस एतिरो वीक आहे त असां कहिड़े बुनियाद ते ट्रायल कयूं? आख़िर कोर्ट बि त कोर्ट आहे। सो बुनियादी तौर ते जिते तव्हांखे इन्वेस्टिगेशन ऐं प्रोसिक्यूशन जा इदारा ठीकु करणु घुरिजनि, उनजा सिस्टम्स ठीकु करणु घुरिजनि, जेसिताईं उहे ठीकु न थींदा त हिते त ओपनली साईं तव्हां जुमे नमाज़ जा ख़ुतबा ॿुधो हिन मुल्क में, छा नथा चवनि माण्हू? बिल्कुलु शियो बि काफ़र, कादनी बि काफ़र, हिनखे मारण बि जाइज़, तव्हांखे जन्नत जी टिकट, त ओपनली हिन मुल्क में हले पियो। हिन कानून खां अॻु जेके कानून आहे उहे अप्लाई थियणु घुरिजनि, उन्हनि मां घणा अप्लाई थिया। सो मूंखे प्रॉब्लम इहो न आहे त हिन कानून में छा आहे, मूंखे इहो आहे त कानून जेके अॻे हुआ तिन जी इम्प्लीमेंटेशन जहिड़ी थी आहे, भला इहे ई माण्हू इहे ई मशीनरी ही कानून इम्प्लीमेंट कंदा न, या तव्हां फ़रिश्ता वठी ईंदो ॿियनि मुल्कनि जी पुलिस अची कानून हलाईंदी। मसइलो कानून खां वधीक कानून लागू कंदड़ मेंटेलिटी, अप्रोच ऐं स्ट्रक्चर्स जो आहे। न पर हिन में ॾिसो हाणे इन ई जेको आर्टिकल में हिननि हथियारबंद फ़ौज खे या सिविल हथियारबंद फ़ौज खे इहो बि इख़्तियार ॾिनो आहे त उहे जेके पाण चाहिनि जिते नज़रबंद कैंपूं, हा कंहिं बि हंध ते इंटरनमेंट सेंटर खोले सघनि था। त माना इहो त वरी जेका तव्हांजा जेके प्राइवेट क़िस्म जा टाचर सेल्स या उहे जेके जॻहियूं उहे हाणे हिन कानून तहत लीगलाइज़ थींदियूं। उहे चवंदो असां सेंट्रल जेल में या सब जेल में या फलाणे थाणे ते हाणे न रखंदासीं, असांजी मर्ज़ी जिते वञी रखूं। हाणे उहो जिते रखूं तंहिंजी माना त उते न मैजिस्ट्रेट जो एक्सेस हूंदो, न कंहिं ॿिए जो एक्सेस हूंदो। ईअं जीअं टाचर सेल में माण्हू वीचारा पिया आहिनि, नौजवान कई पिया आहिनि, त हीउ हुनखे लीगल कवर मिली वियो हाणे। अच्छा ॿियो इहो बि आहे त हिन नोटिफिकेशन खां पोइ कंहिं बि वक़्तु
या नोटिफिकेशन वापसि वठण खां पोइ माना नोटिफिकेशन हिकिड़ो जारी थींदो त हीअ नज़रबंदी कैंप आहे, ठीकु आहे। उन खां पोइ उन नोटिफिकेशन दौरान या उन खां पोइ उन माण्हू खे पोइ उहे इदारा पुलिस या जेके तफ़्तीशी इदारा आहिनि उन्हनि जे हवाले बि करे सघनि था। हाणे भले 8 सालनि खां पियो आहे उहो हुते, हाणे उतां कढी उहो ॾेई छॾीनि पुलिस छॾे। मां चवां थो इन में मूंखे बसि हिकिड़ी सिल्वर लाइनिंग नज़र थी अचे भला जेके माण्हू एतिरे अरसे खां अनडिक्लेयर्ड पिया आहिनि, जंहिंजो मालिकनि खे इहा पतो कोन्हे त जहिड़ा आहिनि या मरी आहे, भला उन्हनि मां के डिक्लेयर थी वेंदा एटलीस्ट इन हद ताईं। पर अगेन माना इहो जेको अख़्तियार आहे त तव्हां जेके डिक्लेयर्ड इंटरनमेंट प्लेसिस खे छॾे तव्हांखे जिते वणे जंहिं जाइ खे डिक्लेयर करे नोटिफिकेशन इशू करे माण्हू खे वञी तव्हां रखी छॾियो, इहो केॾो वॾो ज़ुल्म आहे। अदरवाइज़ भई उन ते हीअ चओ न ऑफिशियल्स जो त एक्सेस हूंदो, पर छा उनजे वारिसनि खे बि एक्सेस जो राइट ॾींदा? मूंखे हुन कानून में किथे बिल्कुलु न। पर हिकिड़ी ॿी शइ आहे त जेकॾहिं ढोरे नारे जो को माण्हू तव्हां गिरफ़्तार करियो था हिन कानून तहत, उनखे तव्हां खणी अची मरी नथिया गली वज़ीरिस्तान किथे उते उन ते केस हलायो, उते सभु कुझु उते हाणे कड़ो राइट टू फ्री ट्रायल हुनखे मिलंदो जेको तव्हां अहिड़ी तरमीम खां पोइ तव्हां उहो राइट रिकॉग्नाइज़ कयो। हीअ त पुराणी रिवायत आहे, माण्हुनि खे खणंदा बदीन मां ऐं पॉलिटिकल वर्कर आहे हणो सिधो मच जेल, हाणे भाड़ो ई न हुजे कोट लखपत मच। सो इहो त पुराणियूं रिवायतूं रहियूं आहिनि, पर उहे घटि में घटि भला डिक्लेयर्ड जेल त हुया। माण्हू एटलीस्ट माण्हू चवनि था न त बाबा ज़ियालक जे दौर में, भुटे जे दौर में, अयूब जे दौर में खणंदियूं एजेंसियूं, खणंदियूं मारकुट कंदियूं, टंगू मां भंजंदियूं, रखंदियूं जेल में 4 साल 5 साल 6 साल, माण्हू निकिरंदो त हुयो, ख़बर त हूंदी न किथे आहे, का कोर्ट में वकील वेंदो, का रड़वाकियो थींदो, का अख़बार में ख़बर हूंदी। हाणे त माण्हू खणो उन खां पोइ इंतज़ारु कयो त डेड बॉडी कॾहिं थी मिले। अच्छा, उन खां पोइ जेको हिन कानून में हिकिड़ी ॿी अहम शइ आहे उहा इहा आहे त तव्हांजी कोर्ट जी जेका प्रोसीडिंग आहे उहा बि जेॾी महिल बि सरकार चाहे त उहा सॼी इन कैमरा थी सघे थी। रुगो इन जो पाबंद कयो आहे त फ़ैसिलो तव्हां ओपन कोर्ट में ॿुधाईंदो, बाक़ी सॼी कार्रवाई जेकॾहिं तव्हां चाहियो त इहा मां सम्झां थो अगेन तव्हां कंहिं कानूनी माहिर खां पुछो, इहा राइट टू फ्री ट्रायल जी निगेशन आहे। सही, इहो फ्री ट्रायल न हूंदो जो तव्हां केस जिते जंहिं वक़्तु जीअं वणेव तीअं हलायो पंहिंजी मर्ज़ीअ सां ऐं पोइ सिर्फ़ु कोर्ट में वञी रुगो तव्हां फ़ैसिलो ॿुधाए छॾींदो, त उहा जेका सॼी प्रोसीडिंग हूंदी उहा तव्हां इन कैमरा डिक्लेयर करे छॾियो ऐं हुन में जेको वणियो वेठा करियो। हुन में जंहिं क़िस्म जो ॾिसो हिन मुल्क में जुडिशरी कहिड़ी सबमिसिव आहे असां सभिनी खे ख़बर आहे। सो ही इंस्टीट्यूशन्स जेके अॻे ई ताबे लॻा पिया आहिनि ॾाढे जे अॻियां, हाणे उहे लीगली ताबे थी वेंदा। चलो टाइम त हिकिड़े ॿिए ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ नसीम मेमन साहब खां असां ॼाणण जी कोशिशि कंदासीं त हिन जो मिसयूज़ जेको तमामु घणा ख़दशा ॾेखारिया पिया वञनि उहो कहिड़े तरीक़े सां थी सघे थो, उनखां बचा लाइ के तरीक़ा आहिनि न आहिनि। कुझु धुरियूं हिन कानून ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में बि वञण लाइ तयारियूं करे रहियूं आहिनि। ख़ासि करे असांजी जेके अपोज़िशन जूं मुख्य पार्टियूं आहिनि उहे त हिन एक्ट जूं हामी आहिनि। जीअं सेनेट मां या नेशनल असेंबली मां ही कानून पास थियो आहे उन मां लॻे त ईअं पियो त उहे को रेज़िस्ट न कंदियूं, पर ॿियूं धुरियूं उहे छा थियूं कनि उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। नसीर साहब, हाणे जेको हिन में सभिनी खां अहम शइ आहे उहा इहा आहे त को बि पुलिस ऑफिसर जेको 15 ग्रेड खां घटि जो न हुजे या हथियारबंद फ़ौज या सिविल हथियारबंद फ़ौज जो को मेंबर जेको इन ई ग्रेड जे बराबरि हुजे उनखे इहो इख़्तियार आहे त कंहिं बि उन में सूरत हाल बि उनजो ज़िक्र कयो आहे त कहिड़ी सूरत हाल हूंदी जिते उहो गोली हलाइण जो हुकुम ॾेई सघे थो। त 15 ग्रेड जो ऑफिसर माना गुलू भट्ट जहिड़ो को बि माण्हू उनखे हाणे गोली जो इख़्तियार हूंदो। ॾिसो हाणे ॾाढी अजीब ॻाल्हि आहे, जेका सिविल ब्यूरोक्रेसी आहे उन में 15 ग्रेड जो माण्हू नॉन गज़ेटेड आहे, हू त तव्हांजो पंहिंजो पेपर ब टेस्ट नथो करे सघे, बिल्कुलु अलाए कंहिंका दरख़्वास्त बि नथो अप्रूव करे सघे। 15 ग्रेड जो माण्हू नॉन एंटिटी। सही, हाणे पुलिस हायरार्की में मुंहिंजो ख़्यालु आहे SHO 15 खां त मथे हूंदो न, SHO 16 जो आहे। ठीकु आहे, तंहिंजी माना तव्हां इहो इख़्तियार इवन SHO खां बि हेठि लाहे छॾियो आहे। सब इंस्पेक्टर लेवल ते तव्हां खणी आओ त उहो पंहिंजी जजमेंट यूज़ करे। हिकिड़ो त अॻे ई हिते जेका पुलिस स्टेट आहे तव्हां ॾिठो त हीउ जेको लाहौर में वाक़ियो थियो, बिल्कुलु बीठे आराम सां गोलियूं हलाइनि, कंहिं हुकुम ॾिना कंहिं न ॾिना, अॼु ताईं ख़बर ई नथी पए। न पर SSP बीठो ऐं हुन कमांड पे कयो गुलू भट्ट,
गुलू भट्ट कमांड पे कयो, गुलू भट्ट लठियूं डंडा आणी कारूं टोड़े बोतलूं पे पहिरियों SSP भाकुर पे पाता। बिल्कुलु इन स्ट्रक्चर जे अंदरि तव्हां 15 ग्रेड माण्हूअ खे चयो आहे त तूं शूट टू किल जो ऑर्डर ॾेई छॾ, जेके ला जी ख़बर कोन्हे, जे ला पढ़ियो ई कोन्हे। ला जी ख़बर छा, हिते त हिकिड़ी फोन ते तव्हां 17 ग्रेड जा माण्हू लिखजनि जंहिंखे पंहिंजी सिंधीअ में दरख़्वास्त लिखणु नथी अचे। क्वालिटी इहा आहे। ट्रेनिंग तव्हां मूंखे ॿुधायो, हाणे पुलिस जी ट्रेनिंग जी हालत रही कहिड़ी आहे। बिल्कुलु जेके ट्रेनिंग जी क्वालिटी पहिरें जे भेट में ई उहे न ट्रेनर रहिया न तव्हांजा मैनुअल रहिया। हाणे माण्हू रखनि था, चवनि था हिनखे हफ़्ते में बसि ट्रेनिंग हल्की फुल्की कराए कढो बाबा, लॻायो मैदान में। पुलिस जी ज़रूरत आहे, सही। न तव्हांजी हुनजी ट्रेनिंग आहे, न हुनजी ह्यूमन राइट्स जे बारे में का बेसिक ट्रेनिंग आहे, न हुनखे वायलेंस ते का तव्हां ट्रेनिंग ॾिनी आहे। हू हिकिड़ो जंहिं ॾींहुं हुनखे बंदूक हथ में अचे थी, हू सम्झे थो हीउ सॼो पाकिस्तान हाणे मुंहिंजे पेर जे हेठां अची वियो। तव्हां हुनजी मेंटेलिटी इहा था तय कयो। उनखे तव्हां जॾहिं इहो चओ त हाणे ही बंदूक अॻे बि तूं हलाईंदे, पुछंदा अॻे बि तोखां कोन हुआसीं, पर इहो रड़वा को पियो कंदा आहियो, अतार जहिड़े पियो प्रोग्राम में रड़ियूं कंदो हुए, वकील वञी कोर्ट में बीहंदा, हाणे तूं उनखां बि छुटे। हाणे तोखे जंहिं वक़्तु लॻे त हीउ मामिलो आहे, हाणे उनजी जजमेंट आहे, उहो साहब तय कंदो। जेको हिन में आहे त फ़ैसिलो आख़िरी हल जे तौर ते कयो वेंदो गोली हलाइण, पर उहो ॾिसो केरु वेही तय कंदो त हीउ आख़िरी हल हुयो या न हुयो। ही हेतिरा वाक़िया थियनि था, हुन में कंहिं आख़िरी हल ॾिठा आहिनि छा? ऑन स्पॉट उन्हनि जो मूड आहे, जंहिंखे उॾाइणो आहे उॾाए छॾियो। हीउ हुनखे तव्हां लीगल कवर ॾेई छॾियो, तव्हां हुनखे अथॉरिटी ॾेई छॾी आहे। हिन क़िस्म जी स्टेट ॾिसो, हीउ को अमेरिकन या यूरोपियन स्टेट कान्हे जिते तव्हांजी पुलिस एतिरी अकाउंटेबल हुजे या पुलिस एतिरी मेंटली मैच्योर्ड हुजे। हीउ त सॉरी टू से क्रिमिनल्स गैंग्स भरिया पिया आहिनि। अॻवान ऐं क़तलनि खां वठी हिते त 500 रुपए में माण्हू थो खणाए जीअं क़तल थिए हिन मुल्क में। छा कंदी पुलिस, छा कंदा ॿिया इदारा? इन सिचुएशन में तव्हां लीगलाइज़ करे छॾियो ब्रूटल पावर्स खे, त तव्हां सम्झी सघो था त पोइ सोसाइटी में बंदूक जो इस्तेमालु थींदो कीअं। न, पर हिन में डिपार्टमेंटल इंक्वायरी जो बि हिकिड़ो ऑप्शन रखियो वियो आहे त जेकॾहिं हिन क़िस्म जी का गोली हलाइण जो को बि ऑफिसर हुकुम ॾिए थो त हुन ते डिपार्टमेंटल इंक्वायरी थी सघे थी, ऐं हुन खां पोइ जुडिशियल इंक्वायरी बि जेकॾहिं हुकूमत चाहे त करे सघे थी। करे छॾियो, माण्हू जो वियो सो त वियो न। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे, दुनिया में फांसी जे सज़ा जे ख़िलाफ़ छो हूंदा आहिनि जेके सोबर मुल्क आहिनि? अॼु तव्हां भुटे खे वापसि आणे सघंदो छा? सुभाणे केसरी ओपन कयो, अदालत चए बेॾो आहे, भुटो वापसि ईंदो छा? सही। तव्हां कंहिं बि माण्हूअ खे टंगे छॾियो, तव्हां कई भेरा ॾिसो अदालतूं फांसी ॾींदियूं आहिनि, रिव्यू पिटीशन में साबित थींदो आहे त न, हमरा खे न टंगियो। पोइ जेको आख़िरी फ़ैसिलो ॾींदो, सो बि त को जज हूंदो, सो बि त माण्हू हूंदो हिन सोसाइटी जो। सो अदालती इंक्वायरियुनि जो अॼु ताईं मूंखे ॿुधायो तव्हां घणा रिज़ल्ट्स ॾिठा आहिनि, घणियूं कमीशनूं हुन मुल्क में ठहियूं, अलाए घणियूं ठहियूं, दफ़न थी वियूं, हाणे त माण्हू खे तइदाद बि यादि कोन्हे। सही। तव्हां फ़िलहालु लीगल अथॉरिटी ॾेई छॾी, उॾाए छॾियो, पुठियां चयो त वेठा इंक्वायरी कयो। भई हिन मुल्क में इंक्वायरी थींदी कहिड़ी आहे? माना हाणे ताज़ो मारियल टाउन वारो वाक़ियो, हाणे भले इंक्वायरी में साबित थिए त ग़लति गोली हली, छा थींदो? केॾा माण्हू वापसि छा थींदो? मुन्ना पर मूंखे ॿुधाए, अॼु ताईं ही एक्सेप्शन्स इन टंडो बहाल केस हिकिड़ी ॿी हुई, सॼी सिंध उथी बीठी, तव्हांजी मीडिया उथी बीठी, केस तमामु हाई प्रोफाइल थी वियो। न त हिन मुल्क में मुर्तज़ा भुटियारी इंक्वायरी केॾां वई, लियाकत खां वठी तव्हां ॻणणु शुरू करियो, अलाए घणियूं इंक्वायरियूं थियूं, बेनज़ीर साहिबा शहीद थी वई, तव्हां UN खां वेठे इंक्वायरियूं करायूं केॾां वयूं? इंक्वायरी सॼो तव्हां कानून में लिखी छॾींदो। फ़िलहालु त तव्हां माण्हू खे मारण जो लाइसेंस ॾेई छॾियो, हाणे इंक्वायरियूं पई थींदियूं। हिकिड़ी ॿी जेका शइ हिन में आहे, उन में इहो आहे त हिकिड़ो त तव्हां कंहिं बि शक में कंहिं बि माण्हू खे बिना वारंट जे हिकिड़ो गिरफ़्तार करे सघो था। ॿियो इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे को शक आहे त किथे कंहिं गाॾी में, कंहिं घर में को हथियार आहे, को दिमाग़ ख़ेज़ मवाद आहे या इन क़िस्म जी का शइ आहे, त उन घर में बि तव्हां बिना वारंट जे दाख़िल थी सघो था, गिरफ़्तारियूं करे सघो था, तलाशियूं वठी सघो था। त हाणे घर जी जेका चार दीवारी आहे, उनजो जेको असां तक़दुस जी ॻाल्हि कंदा आहियूं, उहो हाणे तक़दुस केॾांहुं वियो? हाणे हिकिड़ो त हीउ जेको जंगी माहौल में हिननि इख़्तियार ॾिना आहिनि, इन करे जो हीउ सभु कुझु हले त ईअं ई पियो। हींअर बि घरनि में झड़टियूं ऐं इहो जंहिंजे यानी अदरवाइज़ मूंखे ॿुधायो त घणा भेरा इहो थींदो आहे, हीउ जेके पुलिस ॻोठनि ते कड़ो थी चाढ़े, 500-500 माण्हू वञे थी, टंगे खणी वञे, डोर ढगा काए थी वञे, इहे वारंट ॾेखारींदा हूंदा छा माण्हुनि खे? इहे की मैजिस्ट्रेटनि खां 500 घरनि जा माण्हुनि जा वारंट वठी निकिता हूंदा? रुगो तलाशी था, घरनि में गिड़ी माण्हुनि खे मारे था छॾनि, पोइ था चवनि त उहो हुनजे असांजे ॾाॾे खे मारियो, पोइ इहे ख़बरूं पवनि। सो अगेन तव्हां इहो कानून हाणे तव्हां हुनखे लिखी अथॉरिटी ॾेई छॾी आहे, पर मूंखे ॿुधायो जॾहिं इहो कानून न हुयो, कहिड़े शहरी हिननि खे चयो बाबा बी हिते मूंखे मैजिस्ट्रेट जो वारंट ॾेखार, न त अंदरि न गणंदे। SHO साहिबु चया था माफ़ु कजांइ, ग़लती थी भाऊ, मां वटि वारंट कोन्हे, मां वञा थो वापसि, पोइ वारंट ईंदो त ईंदासीं। इहो मौज़िब दुनिया में थींदो आहे। मौज़िब दुनिया में वेंदो ई कोन न साईं, सही, बिना वारंट जे पहिरीं खां त वेंदो ई कोन न। बिल्कुलु। ही तव्हां माण्हुनि जा घर ॿार बच्चा तबाह करे, ही तव्हां सवनि जी तइदाद में माण्हू खणे लाश था मिलनि, कढ़ाए वारंट छा जी ॻाल्हि? मां गुज़ारिश इहा थो कयां त हीउ कानून हाणे आयो आहे न ईजाद में, पर मूंखे ॿुधायो ख़ासि तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान में
या उन खां अॻु में जिते वॾा ऑपरेशन्स हलिया आहिनि, कड़नि कानूननि जी रिक्वायरमेंट पूरी थी आहे साईं। बादशाह कड़ा वारंट कड़ियूं अथॉरिटीज़ जेको करिणो आहे करण वारा कयो वञनि, हाणे खणी तव्हां हुनखे लीगल कवर ॾिनो आहे जेको ख़तरनाक त पंहिंजा ते आहे। सही न, पर हाणे हिन में ॿी वॾी ॻाल्हि त हिन में जेके बि ॾोह शामिलु कया विया आहिनि उहे सभु ॾोह चवनि था त इहे नाक़ाबिले ज़मानत ॾोह आहिनि, जंहिंमें हाणे ॾोह जेके बि मुख़्तलिफ़ आहिनि उन मां हिकिड़ो त जेको पाण चयो त नस्ली मज़हबी सियासी या अक़लियतुनि ख़िलाफ़ ॾोह, जंहिंमें नस्ली इम्तियाज़ बि आहे, नफ़रत बि आहे, अक़ीदे ऐं नस्ल ते ॿधल ॾोह बि आहिनि। माना जेकॾहिं को मौलवी साहिबु लाउड स्पीकर ते कंहिं ॿिए फ़िरके जे ख़िलाफ़ तक़रीर करे त छा उहो बि इन्हनि ई ॾोहनि में शुमारु थींदो? इन खां अॻु बि हेट स्पीचिस जे अॻे पाकिस्तान में कानून कोन्हनि छा? मां ॻाल्हि थो कयां, ॾिसो न अॻु में एॾा सख़्तु कोन, हाणे हीअ चवंदा हिन में जेके ॾोह आहिनि उहे नाक़ाबिले ज़मानत आहिनि। हा मां सम्झां थो, इहे अप्लाई थियणु घुरिजनि, बिल्कुलु मां चवां थो बिल्कुलु अप्लाई थियणु घुरिजनि। हीअ त रेट्रोएक्टिव कानून आहे न। मूंखे रुगो इहो ॿुधायो केरु सलमान तासीर क़त्ल खे हिन केस में रखंदा? सही सवाल त उते पैदा थींदा न साईं। हीउ जेको राशिद रहमान वीचारो मुल्तान में मारे छॾियुनि, उनजे क़त्ल खे हिन में ट्रायल कंदा? शहबाज़ भट्टी। साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां था छा पंजाब में अचो वञो था, तव्हांजो को वकील जेकर तव्हां ते अहिड़ी चार्ज लॻी वञे न, तव्हांखे को हाणे वकील नथो मिले जेको तव्हांजो केस खणे, को जज जुरत नथो करे तव्हांजे केस ॿुधे, सो तव्हां नाक़ाबिले ज़मानत त करे छॾींदो, पर उन्हनि आफ़तुनि खे हथु विझंदो केरु? सवाल त असुल इहो न आहे त कानून जो न हुजण जा मसइला आहिनि। तव्हां मां अगेन चवां थो, कंहिं लीगल एक्सपर्ट खां पुछो त हीअ जेतिरा ॾोह थिया आहिनि इन में त एग्ज़िस्टिंग कानून अॻे ई मौजूदु आहिनि ऐं एतिरा ई सख़्तु नालो ठीकु आहे नाक़ाबिले ज़मानत हूंदा, पर मूंखे ॿुधायो भला क़ाबिले ज़मानत में घणनि खे ॿधी आया जिन ज़मानत कराई हुजे? चऊं था ज़मानत थी वई तंहिंजे करे निकिरी आहे। हा कराची में अहिड़ा कई केसिस आहिनि, पर उहो अदालतूं छा थियूं चवनि? अदालतूं चवनि थियूं भाउ असांखे को शौक़ु कोन्हे त माण्हू जूं ज़मानतूं कयूं, पर तव्हां इन्वेस्टिगेशन जेका अचे थी हुनजी क्वालिटी एॾी सब स्टैंडर्ड आहे, एविडेंस एतिरो वीक आहे त असां कहिड़े बुनियाद ते ट्रायल कयूं? आख़िर कोर्ट बि त कोर्ट आहे। सो बुनियादी तौर ते जिते तव्हांखे इन्वेस्टिगेशन प्रोसिक्यूशन जा इदारा ठीकु करणु घुरिजनि, जा सिस्टम्स ठीकु करणु घुरिजनि, जेसिताईं उहे ठीकु न थींदा त हिते त ओपनली साईं तव्हां जुमे नमाज़ जा ख़ुतबा ॿुधो हिन मुल्क में, छा नथा चवनि माण्हू? बिल्कुलु शियो बि काफ़र, कादनी बि काफ़र, हिनखे मारण बि जाइज़, तव्हांखे जन्नत जी टिकट, ई त ओपनली हिन मुल्क में हले पियो। हिन कानून खां अॻु जेके कानून आहे उहे अप्लाई थियणु घुरिजनि, उन्हनि मां घणा अप्लाई थिया। सो मूंखे प्रॉब्लम इहो न आहे त हिन कानून में छा आहे, मूंखे इहो आहे त कानून जेके अॻे हुआ तिन जी इम्प्लीमेंटेशन जहिड़ी थी आहे, भला इहे ई माण्हू इहे मशीनरी ही कानून इम्प्लीमेंट कंदा न, या तव्हां फ़रिश्ता वठी ईंदो ॿियनि मुल्कनि जी पुलिस अची कानून हलाईंदी? मसइलो कानून खां वधीक कानून लागू कंदड़ मेंटेलिटी, अप्रोच ऐं स्ट्रक्चर्स जो आहे। जी सूरत साम्हूं रखी ऐं जेकॾहिं हिन कानून खे ॾिसूं त कराची में तव्हां ॾिठो केतिरा केस जिन में केतिरा पुलिस ऑफिसर मारिजी विया जेके मादी में ऑपरेशन में रहिया, ऐं उनखां पोइ अॼु बि जेके केस थियनि था शाहिदनि खे मारियो छॾीनि, फ़रियादियुनि खे मारियो छॾीनि, त हिन में इहो आहे त जजनि, प्रोसिक्यूटर्स ऐं शाहिदनि जे तहफ़ुज़ लाइ पाकिस्तान में किथे बि अदालती कमरनि ते ॿधल हिकिड़ो आला हिफ़ाज़ती क़ैद खानो हुकूमत क़ाइमु करे सघे थी, जिते इहे केस बि हलनि, जिते उन्हनि जवाबदारनि खे बि रखिजे, शाहिद बि अची शाहिदियूं ॾियनि, जज केस हलाइनि, त इहो हिकिड़ो सुठो। ॾिसो अगेन हाणे ठीकु आहे, जेकर तव्हां इंतिहाई हसास केसनि में जिते तव्हां चओ त बाबा इन्हनि माण्हुनि खे साम्हूं ओपन कोर्ट में केरु नथो अची साम्हूं अची सघे, उनखे तव्हां प्रोटेक्शन ॾेई ऐं केस हलायो, इन ते कंहिंखे मूंखे एटलीस्ट को इन में का ख़राबी नज़र नथी अचे। पर सुवालु इहो आहे त अगेन जेका तव्हांजी रिट ऑफ लॉ आहे न, उहा डिफाइन कंदी शाहिदी ॼण जॾहिं वेंदो, भली तव्हां बंदि कमरे में घुरायोसि, किथे बि घुरायोसि, भला ॿी धुरे जो वकील त ॾिसंदुसि त केरु आहे। बिल्कुलु किथां त ख़बर पवंदी न, कंहिं कागज़ में लिखंदो, किथां बि लिखंदो, तव्हां हुनखे टेम्पररी त तहफ़ुज़ ॾेई वेंदो, पर 300 पुलिस ऑफिसर हिननि मारे छॾिया। बिल्कुलु उन लाइ त हिन कानून जी ज़रूरत कान हुई, ऐं उहो कंहिं मारिया उहा बि शायदि दुरियुनि खे ख़बर आहे, उन्हनि माण्हुनि ते ताईं कहिड़ो एक्शन थियो आहे। मसइलो मां अगेन इहा ॻाल्हि थो कयां त हीउ सिलेक्टिवली जॾहिं यूज़ थींदो, जंहिं ते लागू करिणो हूंदो तंहिं ते कंदा, जंहिं ते लागू न करिणो हूंदो सो हूअं ई कानून खां कानून चए थो त हिन वक़्तु मुख़्तलिफ़ अदालतुनि में जेके केस हलनि पिया, उहे केस हिन एक्ट में शामिल जेके ॾोह जेके हिन में ॼाणाया विया आहिनि, जेकॾहिं उन में अचनि था त उहे सभु केस हिननि अदालतुनि में मुंतक़िल थींदा। हा हीउ कानून ईअं ई थो चए, पर हाणे हिकिड़ो ॿियो पासो आहे, अगेन को लीगल एक्सपर्ट ॿुधाए त तव्हां जूं एंटी टेररिज़म कोर्ट्स
में एतिरा केस मौजूदु आहिनि जो डिस्पोज ऑफ नथा पिया थियनि। हिकिड़ो त जुडिशरी जा एॾा लेयर्स पिया ठहनि, हाणे वरी हिननि लाइ अलॻि अदालतूं बिल्कुलु अलॻि ठहण वारियूं जिन कानून में नज़र अचे पियो। हाणे या त तव्हां वटि एंटी टेररिज्म कोर्ट अॻे मौजूदु ई तव्हां हुनजी ज्यूरिसडिक्शन में खणी अचो हा, छो त हीअ बि टेररिज्म जे एक्ट्स ते आई, मोरलेस उहा ई शइ आहे। बिल्कुलु हाणे हिकिड़े पासे तव्हांजा हिकिड़ा केस अॻे उते डिस्पोज ऑफ नथा पिया थियनि, उहे अलाए केतिरा अंबार आहिनि केसनि जा। रेगुलर कोर्ट्स में त ख़ैर तव्हां विसारे छॾियो, माण्हुनि जूं ॼमारूं गुज़री थियूं वञनि। हिननि कोर्ट्स में जॾहिं अञा हिकिड़ो टियों लेयर तव्हां क्रिएट कंदो, उनजो हिकिड़ो ॿियो लीगल बर्डन हूंदो, उहे केसिस कीअं डिस्पोज ऑफ थींदा, केतिरी रफ़्तार सां थींदा, प्रैक्टिकलिटी कीअं थींदा, हा उहो तव्हां हुनजी टाइम लिमिट कोन ॾिनी आहे। तंहिंजे करे ही तव्हां अरेंजमेंट्स करियो त पिया, पर जॾहिं मां इहो थो पुछां, ही ईअं आहे त तव्हांजी हेल्थ डिपार्टमेंट कमु न पियो कयो, तव्हां चयो त असां PPHI था खोलियूं। तव्हांजी एजुकेशन डिपार्टमेंट कमु न कयो, तव्हां चयो त एजुकेशन फाउंडेशन था खोलियूं, ऐं पोइ उन्हनि जो बि अहिड़ो हाल करे छॾियो। हाणे तव्हांजी रेगुलर कोर्ट्स ॾिसो, लॉ एंड ऑर्डर जेका तव्हांजी रिट ऑफ द लॉ वाकई स्टेब्लिश्ड हुजे न, त पोइ तव्हांखे हिन सभिनी अरेंजमेंट्स जी ज़रूरत न पए। चलो नसीर साहब, अञा बि हिन में कुझु शयूं हुयूं जिन ते पाण ॻाल्हाए सघियासीं, पर टाइम प्रोग्राम जो ख़तमु थियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे रहनुमाई कई नाज़रीन जी। असांजे नाज़रीन हिन हवाले सां, हिन एक्ट जे हवाले सां कुझु शयूं ॿियूं बि आहिनि जिन ते असांखे ईंदड़ प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।